पाकिस्तान भारत में पांच सफारतकारन के स्टैंड बाकिन ते नई दिल्ली में मुकरर पाकिस्तानी हाई कमिश्नर के सलाह मशवरे लाइ घुराए वरितो। डॉक्टर फैसल जो चवण आहे त सदन डिप्टी हाई कमिश्नर जे ॿारनि जी गाॾी खे 40 मिंटनि ताईं रोके वियो। सफारती अमले के हिस्सान जा वाक़िया तसलसल सां थी रहिया आहिनि। सफारतकारनि जी हिफ़ाज़त भारतीय हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जो आहे त हू झेड़े जे हक़ में न आहे पर मुल्क खे आइन तहत हलाइण घुर्जे। सेनेट जी चूंडुनि में जेको तमाशो थियो उन जी आइन में का गुंजाइश नाहे। इमरान ख़ान यासिर ज़रदारी खे संजराणी हाउस जो पतो कंहिं ॿुधायो? कहिड़ो GPS हो जो समूरा तुरम ख़ान हिकु हंधि गॾु थी विया? इंसाफ़ न मिलण या देर सां मिलण मुल्क जो सभ खां वॾो मसइलो आहे। नेब रेलवे वारे वज़ीर ख्वाजा साद रफ़ी ख़िलाफ़ जांच जो हुकुम ॾेई छॾियो। PPMA ने नवाब हसान ख़िलाफ़ बि जांच करण जो फ़ैसिलो। जावेद इक़बाल जो चवणु आहे त नेब बदउनवान जे ख़ात्मे खे पंहिंजो फ़र्ज़ सम्झे थी। ऑफिसर पंहिंजी बहितरीन सलाहियतुनि सां बिना फ़र्क़ कार्रवाई करे रहिया आहिनि। कंहिंजी हिदायत ते कार्रवाई करण जूं ॻाल्हियूं दुरुस्त न आहिनि। जेकॾहिं मां बदउनवान आहियां त को बि दयानतदार न आहे। मूंखां रेलवे जी हालत बहितर करण जो क्रेडिट खसण जी कोशिश थी रही आहे। नेब खे कंहिं ॿिए जे चवण ते कार्रवाई न करणु घुरिजनि। साद रफ़ी सुप्रीम कोर्ट ममलकती वज़ीर तलाल चौधरी ते फर्दे जुर्म लागू करे छॾियो। तलाल चौधरी पारां ॾोह भॼण खां इनकार। चार्जशीट संदसि हवाले कई वई। नेब आशियाना हाउसिंग स्कीम में गिरफ़्तार थियल अॻूणे DG LDA अहद चीमा जी घरवारी ख़िलाफ़ बि जांच शुरू करे छॾी। नेब अख़्तियारनि तरफ़ां केस पेश थी सफ़ाई पेश करण जी हिदायत। तहरीक इंसाफ़ जे सरबराह इमरान ख़ान चयो आहे त ईंदड़ इलेक्शन संदन हूंदी हू नतीजा पहिरियों ई ॾेई रहियो आहे। शरीफ़ भाइरनि जी भाईवारी ख़तम थी चुकी आहे। ही बि वेंदा ऐं संदन भाउ ज़रदारी बि वेंदो। शरीफ़ भाइरनि माल ठाहियो आहे। मेट्रो जहिड़ा मनसूबा शुरू कया आहिनि। शहरनि खे मेट्रो न इस्पतालुनि ऐं स्कूलनि जी ज़रूरत आहे। शहबाज़ शरीफ़ तमामु वॾो ॿ नंबर आहे। नवाज़ शरीफ़ खां पोइ हाणे संदसि वारो आहे। कराची जी डाओ मेडिकल अस्पताल में कार्डियो वार्ड जे इंचार्ज फ़हीम डॉक्टर जी सिंधी में ॻाल्हाइण ते पाबंदी लॻाए छॾी। इनकार करण ते डॉक्टर राबिया खे शोकास नोटिस जारी। डाओ एक्शन कमेटी ऐं SUP जो अस्पताल ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो। सिहत वाइस सेक्रेटरी फज़लुल्लाह पेटूए नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। MQM सेनेट में मुखालिफ़ जी अॻवान लाइ तहरीक इंसाफ़ खे वोट ॾियण जो ऐलान करे छॾियो। फैसल सब्ज़वार जो चवणु आहे त PP 10 सालनि दौरान सिंध खे तबाह करे छॾियो आहे। कराची खां कश्मीर ताईं सूबो करप्शन जो शिकार आहे। मुखालिफ़ जी अॻवान लाइ PP जी हिमायत न कई वेंदी। इमरान इस्माइल जो चवणु आहे त PP खे फुरलुट खां रोकणो आहे ऐं अॻिते वधणो आहे। सेनेट में मुखालिफ़ जी अॻवान लाइ बाज़ाब्ता उम्मीदवार जो ऐलान सुभाणे कयो वेंदो। सेनेट में 70 वोट मुखालिफ़ धुर खे मिलण जी जांच लाइ वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी IB खे टास्क ॾेई छॾियो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पतो लॻायो वञे त वोट न ॾींदड़नि जो तालुक़ नून लीग इत्तेहादी पार्टी सां आहे। इहो बि पतो लॻायो वञे त कंहिं मुखालिफ़ धुर खे वोट ॾियण लाइ कंहिं मजबूर कयो। क़ौमी असेंबली में मुखालिफ़ जी अॻवान सैयद ख़ुर्शीद शाह चयो आहे त जूतनि ऐं मस जी सियासत मुआशिरे खे क़बूल न आहे। हू गोलियूं खाई सियासत कंदा रहिया आहिनि। गोलियुनि खां न हिटजंदा। सेनेट में मुखालिफ़ जी अॻवान लाइ PP वटि अक्सरियत आहे। इत्तेहादी बि सदन साथ ॾींदा। तहरीक इंसाफ़ सां को बि झेड़ो न आहे। हुकूमत निगरान वज़ीर आज़म लाइ अञा ताईं नाहिनि नाला ॾिना। कराची में पाकिस्तान सुपर लीग के फाइनल जी तैयारियूं आख़िरी मरहलनि में दाख़िल। समूरियूं टिकेटूं कुझु कलाकनि जे अंदरि ई विकिरो थी वियूं। हज़ारे शहरी सॼो ॾींहुं इंतज़ार करण खां पोइ हथे ख़ाली वापसि रवाना। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त PSL जी फाइनल मैच लाइ सिक्योरिटी जा बहितरीन इंतज़ाम कया विया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी खे बि मैच ॾिसण जी दावत ॾिनी वेंदी। टिकेट खां सवाइ केर बि मैच नथो ॾिसी सघे। वधीक क्रिकेट कराची ईंदी।
रायवंड में आबखाती धमाके में ज़ख़्मी थियल वधीक हिकु एहलकार शहीद थी वियो। शहीदनि जो अंग वधी ॾह थी वियो, जॾहिं त शहीद 5 एहलकारनि जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। पंजाब जे वॾे वज़ीर शहबाज शरीफ, कोर कमांडर लाहौर आमिर रियाज़ ऐं ॿियनि अमलदारनि जी शिरकत। बलोचिस्तान, उत्तर वज़ीरिस्तान समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन रद्दुल फ़साद। हिकु दहशतगर्द मारिजी वियो, 4 गिरफ़्तार, आबकारी जैकेट समेत वॾे तादाद में हथियार ऐं बारूद। सिंध सरकार तरफ़ां हलंदड़ साल कणक जी ख़रीदारी जो हदफ़ 14 लख टन मुक़ररु करण जो ऐलान। निसार अमन खोड़े जो चवणु आहे त आबादगारनि खां 1300 रुपया फ़ी मण जे हिसाब सां 14 लख टन कणक ख़रीद कई वेंदी। नवाज़ शरीफ़ जी सियासत नाकाम थी चुकी आहे। संदसि पंहिंजी पार्टी ते ई गिरफ़्त नाहे। कंडकोट वेझो लाभारे लाइ आयल पोरियतुनि जी ॿेड़ी ऊंधी 2 औरतूं बुॾी फोत। औरतुनि ऐं ॿारनि समेत 5 ॼणा बेहोशी जी हालत में ॿाहिरि कढिया विया। पाकिस्तान सुपर लीग जी अहम मैच में पेशावर ज़ल्मी कराची किंग्स खे 44 रनसुनि तां शिकस्त ॾेई छॾी। बाबर आज़म जी 50 ज़ाया थी वई। सिमी 11 पहिरियों बैटिंग कंदे 181 रनसूं ठाहियूं। कामरान अकबर जूं तेज़ रफ़्तार 75 रनसूं। ॿी मैच में इस्लामाबाद यूनाइटेड ऐं क्वेटा ग्लेडिएटर्स में दंगल थी वियो आहे।